ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनेई शहादत खिलाफ समूरी सिंध में शिया तंजीमुन एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, लाड़काणो, थरपारकर, सखर, नवाब शाह डिवीज़न जे सभिनी शहरनि में शिया तंजीमुन रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया। उमरकोट ऐं कोटली में शिया तंजीमुन सॾ ते शटरबंद हड़ताल कई वई आहे, जॾहिं त मुज़ाहिरनि दौरान अमरीका ऐं इसराइल मुख़ालिफ़ नारा हया विया। कराची जे खियामाड़ी, खोरंगी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी रैलियूं कढी वयूं। मुख्य रैली जिना रोड ते कुछ देर में कढी वेंदी। घोटकी, मीरपुर, माथेलो, डहरकी, खैरपुर, पीरगोठ, रोहिड़ी, कंदाकोट, कशमोर, सिजावल जोड़े जो में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया, जॾहिं त खैरपुर, दादू, जोही, वाईपांदी, डिघड़ी, करमपुर, कंधरा, काज़ी अमन, तलहार ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। टंड मोहम्मद खान, इस्लामकोट, दड़ो, पनवाकिल, मटियारी, कोटलालू, नसीराबाद, मेहड़ ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। बदीन, ठठो, गाजी खावड़, कुंभ, भान सैदाबाद, मोरो, सेठारचा, बडाणी, भोस्तार वॾा, न्यू सैदाबाद ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा थिया। सोबोदेरो, कंडियारो, कंबर, रतोदेरो, डहरकी, ठिकराठो, शहदादपुर, कोबो सईद खान, खानपुर महर ऐं ॿियनि शहरनि में बि ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत ख़िलाफ़ मुज़ाहिरा थिया। नशर फिरोज़, पिरियालो, टंडो बाघो, दौलतपुर सफ़न, टंडो जाम, दड़ो, दौड़, सकरन, बांधी, वारह, दादलगारी ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज थियो। जेकाबाद, जाम साहब, पीर वसण ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। शिया तंज़ीमुनि जे अॻुवाननि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियुनि जी क़यादत कई ऐं ईरान जे हक़ में नारा हयां। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाननि चयो त हू ईरान ते अमरीकी ऐं इसराइली हमलनि जी सख़्तु मज़म्मत कनि था।